घोटकी के कच्चे में जिन धाड़ेलन खिलाफ सालन ताईं ऑपरेशन हलंदा रहा, जिन के गिरफ्तार करण लाइ पुलिस ऐं कानून लागू कंदड़ इदारनि जूं वॾियूं कार्रवायूं थियूं ऐं जिन ते किरोड़े रुपयनि जा इनाम रखियल हुआ, उन्हनि धाड़ेलन मां राहिब शर ऐं मोरियो शर कुछ महीना अॻु सरेंडर पॉलिसी तहत पुलिस आॾो हथियार फिटा करे गिरफ़्तारी ॾिनी हुई। सरेंडर वक़्तु ॿिन्ही खे सख़्त निगरानी ऐं सिक्योरिटी सां पुलिस तहवील में वरितो वियो। राहिब शर ख़िलाफ़ क़त्ल, अगवा ऐं धाड़नि समेत केतिराई संगीन केस दाख़िल थियल हुआ, जॾहिं त ॿिन्ही ते हिकु करोड़ रुपयनि जो इनाम पिणु मुक़ररु हो। पर हाणे कहाणी ओचितो ॿियो रुख अख़्तियार करे वरितो आहे। घोटकी डिस्ट्रिक्ट जेल मां ॿिन्ही खे ॿिनि जवाबदारनि सां गॾु उबावड़े जी अदालत में पेश कयो वियो। अदालत में हाज़िरी खां पोइ ॿिन्ही खे हिकु कमरे में विहारियो वियो, जितां मुबैना तौरु दरी टोड़े ॿई फरार थी विया। राहिब शर जे फरार थियण खां पोइ हिकु मुबैना आजियो पैगाम बि साम्हूं आयो आहे, जंहिंमें राहिब शर जेल अंदरि पंहिंजी सूरत हाल बाबति ॻाल्हाईंदी चवे थो त न मोबाइल आहे, न जेल में टेलीफोन जी सहूलियत आहे। हाज़िरी ते बि सख़्तीअ सां आणनि था, कोर्ट में बि सख़्तीअ सां पेश कंदा आहिनि। मानी बि आम कैदी वारी मिलंदी आहे। असां सां कूड़ा वाइदा कया विया, चवनि पिया जेल न वेंदो, DIG ऑफिस मां केस ख़तम थी वेंदा। इहो बि सॼो कूड़ निकितो। असां सां वॾा काई सलूक कोन्हे, न मोबाइल आहे जेल में। भाउ खे चवां न को ॿियो अंदरि जीअं आम कैदी हूंदो आहे ईअं बि आहियूं, न को PCO आहे। हाज़िरनि ते बि माना सख़्ती सां आननि, कोर्ट में बि सख़्ती सां पेश कंदा आहिनि। मानी उहो ई भतो आहे जेका आम कैदी जेका नशे ई खाईंदा आहिनि, उहो ई भतो आहे। ठीकु आहे, बाक़ी जेल वारनि जी कसूर न आहे। असां जेके बि वाइदा कयूं बिल्कुलु कूड़ा वाइदा कयूं, पुराननि ते हथ रखिया ऐं भाउ कहिड़े तव्हां जेल न वेंदा वे, तव्हांजा DIG ऑफिस में केस ख़तमु थींदा, उहो बि सॼो कूड़ निकितो। हाणे पुलिस मुक़ाबिलो टुटल आहे, बि पुलिस वारा असां ते बयान भरियूं ॾिनियूं वेंदा आहिनि। पोइ मुख़्तलिफ़ पंहिंजे सां जेके टुटल केस टुटा आहिनि 18, 19 ॿुधी न, बाक़ी जेके 5 वारो केस हुयो उन में अॻे 20 माण्हू 30 माण्हू बाइज़त भरी। हिकु तरफ़ ख़तरनाक ऐं इनाम याफ़्ता धाड़ियल, ॿिए तरफ़ पुलिस जी हिरासत ऐं अदालत जो अहातो। पर उन बावजूदि ॿिन्ही जो फरार थियणु सिक्योरिटी इंतज़ामनि ते वॾो सवाल बणिजी वियो आहे। ज़रियनि मूजिबि 20 जवाबदारनि खे अदालत में पेश करण लाइ रुॻो 11 पुलिस अहलकार मुक़ररु हुआ। वाक़े खां पोइ सिक्योरिटी ते मुक़ररु अहलकारनि खे हिरासत में वरितो वियो ऐं उन्हनि ख़िलाफ़ कार्रवाई शुरू कई वई। IG सिंध बि गिफ़लत में मुलविस अहलकारनि ख़िलाफ़ कार्रवाई जो ऐलान कंदे चयो आहे त फरार थियल धाड़ियलनि खे ॿीहर गिरफ़्तार कयो वेंदो ऐं हाणे उन्हनि सां का रियायत न कई वेंदी। जो अभी इतला ये है फरार घोटकी ज़िले से फरार होने की, तो जो भी पुलिस की टीम इस पे सिक्योरिटी पे मामूर थी, तकरीबन 12 से ज़्यादा उसमें अफसर भी थे, LO अफसर भी है और दूसरे भी हैं, वो सब सस्पेंड भी हो चुके हैं। उन पे पर्चा हो रहा है और उनकी गिरफ़्तारी भी होगी। और इंशाल्लाह असल चीज़ ये है कि इनको हम गिरफ़्तार भी करेंगे। और अभी क्योंकि ये कानून से भागे हुए हैं तो इनके साथ किसी नरमी की अभी हम गुंजाइश नहीं छोड़ेंगे। तो DIG साहब इस पूरे काम की निगरानी कर रहे हैं और मुझे यकीन है कि इंशाल्लाह जिस तरह बाकी कामयाबियाँ हमें हुई हैं डेकॉइट के पकड़ने में, तो ये भी अनकरीब इंशाल्लाह आप देखेंगे कि इनको गिरफ्तार करेंगे। पर ही वाक़ियो रुॻो ॿिनि धाड़ियलनि जे फरार थियण ताईं महदूद न आहे। इहो पुलिस जे सिक्योरिटी प्लान, जवाबदारनि जी निगरानी ऐं सरेंडर पॉलिसी जी असराइती हुजण बाबति बि संजीदा सवाल पैदा करे थो। जंहिं सरेंडर पॉलिसी खे कच्चे में अमुन ऐं ॾोहारियुनि खे मरकज़ी धारा में आणण तरफ़ अहम क़दम सम्झो पियो वियो। जेकॾहिं उन तहत हथियार फिटा कंदड़ ख़तरनाक धाड़ियल कुझु ई महीननि बाद पुलिस हिरासत मां फरार थी वञनि, त उन सां न रुॻो पुलिस जी कारकर्दगी मुतासिर थिए थी, पर ॿियनि घुर्बल ॾोहारियुनि खे सरेंडर कराइण वारी हिकमत अमली ते बि सवाल उभरनि था। हाणे राहिब शर ऐं मोरियो शर जी ॿीहर गिरफ़्तारी त पुलिस लाइ चैलेंज आहे ई, पर इन खां वॾो चैलेंज इहो मालूम करणु आहे त अहिड़ी सख़्त सिक्योरिटी हेठि आख़िर इहा गिफ़लत कीअं थी, जंहिं ॿिनि ख़तरनाक धाड़ियलनि खे ॿीहर आज़ादी जो रस्तो ॾेई छॾियो।